अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों, कल हिकिड़ी मां पोस्ट लगाई हुई त आबादगारनि खां हिकिड़ो सुवाल कयो हुयो त तव्हांजे नज़र में या तव्हां छा था सम्झो त सिंध में आबादगारनि इंटरक्रॉपिंग कहिड़े फ़सलुनि जी वधीक कई आहे। इंटरक्रॉपिंग जो मतिलबु हूंदो आहे त हिकिड़े ई प्लाट ते ॿ फ़सुल लॻाइण साॻी सीज़न जा, साॻे मौसम जा, रबी आहे त रबी, ख़रीफ़ आहे त ख़रीफ़ जा। हाणे उमूमन असां जेको ॾिठो आहे या असां जेके वीडियोज़ टाइम ऑब्ज़र्व कयो आहे त कणिक ऐं कमंद, सरें ऐं कमंद, इन्हनि ॿिन्ही फ़सलुनि जी असां जेको आहे इंटरक्रॉपिंग कंदा आहियूं। हाणे हीअ असांजी सरें जेका लॻल हुई उन में असां सरें ऐं कमंद जी इंटरक्रॉपिंग कई आहे। जीअं असां सरें मतिलबु ख़तमु कईसीं त सरें ख़तमु करण खां पोइ असांजे हारी छा कयो त उन खे जेको आहे बिल्कुलु पहिरियां हिन सुठो पाणी ॾेई छॾियो, छाकाणि त सरें जे करे कमंद जो पाणी बंदि हुयो। मुसलसल महीनो चऊं या सवा महीनो चऊं या 25 ॾींहं चऊं या ईअं हिकिड़ो अंदाज़ो आहे त माना फ़सुल जी कंडीशन ऐं ॿनी जी कंडीशन खे ॾिसी असां पाणी बंदि कंदा आहियूं। सो मां हुन खां पुछा कई त तव्हां ही पाणी हिन जो छो बंदि कयो आहे? त हुन ॿुधायो त पाणी पाणी हिन खे फ़सुल खणण खां पोइ, सरें खणण खां पोइ जेको आहे पाणी इन जे करे ॾिनो आहे त हिन खे पाणी जी ज़रूरत हुई। पाणी जीअं थोरो ख़ुश्क थींदो, जीअं असांजी ॿनी मतिलबु रेज ते ईंदी त असां हिन खे जेको आहे कंदासीं, गुॾ धड़ बि कंदासीं ऐं हिन खे ढगे जो हर ॾींदासीं। ढगे जो हर किथे ॾींदा आहियूं? हीउ बिल्कुलु जेको विच आहे, सेंटर आहे, इन ते असां जेको आहे ढगे जो हर ॾींदा आहियूं। हीअ पासे बि ओड़ आहे कमंद जी, हिन पासे बि ओड़ आहे कमंद जी। कमंद जे हवाले सां आबादगार सवाल पिया कनि त कमंद में बीमारी बि तमामु ज़्यादा आहे ऐं कमंद में जेको आहे इम्प्रूवमेंट न थी थिए। त मुसलसल जीअं ई असांजा 2 फ़सुल लॻल हुया त असांजो फर्टिलाइज़र उनखे मतिलबु घटि हुयो। ठीकु आहे, माना जेकॾहिं मिसाल महीनो, 2 महीना, 3 महीना, 2 महीना सम्झो त फर्टिलाइज़र असां जेको आहे ख़तमु करे छॾियो हुयोसीं। जेकॾहिं कणिक आहे त मिसाल 60-65 ॾींहंनि जे अंदरि अंदरि उनखे फर्टिलाइज़र सां ख़तमु करे छॾियासीं। जेकॾहिं सरें आहे त माना एतिरे ॾींहंनि में 50-60-70 ॾींहंनि जे अंदरि अंदरि उनखे फर्टिलाइज़र ख़तमु करे छॾियासीं लाज़मी। 120-125 ॾींहंनि, 30 ॾींहं, 135 ॾींहंनि जो मतिलबु जेकॾहिं फ़सुलु आहे त उन हिसाब सां असांजे कमंद जे फ़सुल ते ग्रोथ में कुझु माना घटिताई ईंदी आहे। पोइ जॾहिं हाणे असां इनखे ख़ुश्क थींदो, गुॾ धड़ कंदासीं, हर ॾींदासीं, उन खां पोइ बिल्कुलु ॿनी जीअं ख़ुश्क थींदी असां इनखे फर्टिलाइज़र ॾींदासीं। पोटाश ॾींदासीं, फास्फोरस वारा भाण ॾींदासीं, सल्फर ॾींदासीं ऐं जेकॾहिं फास्फोरस सां गॾु ॾियूं था त पोइ ज़िंक न ॾींदासीं, ज़िंक वरी ॿिए वारे ते ॾींदासीं। अहिड़ा असां इनखे यूरिया ॾींदासीं, अहिड़ा फर्टिलाइज़र ॾींदासीं जीअं असांजो फ़सुलु बूस्टअप थिए। बीमारियुनि जे हवाले सां आबादगारनि खे गुज़ारिश इहा था कयूं त तव्हां सुठे नमूने सां असांखे हीअं तसली करे असांखे ॿुधायो। जेकॾहिं तव्हां मिसाल सम्झो था त हेठि आहे हुन में, त हेठि खोले करे सुठे नमूने सां हिकिड़ो ॿूड़ो पटे करे उनखे खोले करे जेको आहे असांखे तव्हां ॿुधायो त हिन में कहिड़ी बीमारी आहे। जेतिरो क्लियर हींअर असांजी स्क्रीन ते तव्हांखे असांजो मतिलबु ॿूटो ॾिसण में अचे थो, एतिरो क्लियर न हूंदो त असां डायग्नोज़ न करे सघंदासीं, असां तव्हांजी सही रहनुमाई न करे सघंदासीं। कोशिशि कंदा कयो, सही रहनुमाई जे लाइ तव्हां सही तस्वीरूं असांखे मोकिलींदो। असांजो WhatsApp नंबर ॾिनल आहे, त इनशा ताला तव्हांखे जेका असांजी गाइडेंस हूंदी, असांखे ख़बर न हूंदी, असां कंहिंखां पुछा कंदासीं, छाकाणि त कमनि जे बारे में असांखे एक्सपर्टीज़ घटि आहिनि। पर इनशा ताला तव्हां खां असां सिखंदासीं, असां मां तव्हां सिखंदो। इहो सिलसिलो पंहिंजो ईअं हलंदो रहंदो। सो महिनत सां आहे हर ॻाल्हि। ऐं असांजी जेका मिसाल मां जेकॾहिं पंहिंजे हुन एकड़ जी ॻाल्हि कयां, उते अञा पाणी हुयो त मां फ़सुल जे अंदरि न पियो वञी सघां, जिते मां 32 वेसनि मां 22 मण 25 किलो जेको आहे सरें खई आहे। ॾाढी बहितरीनु दाणो तव्हां वीडियो तव्हांजे साम्हूं आहिनि। अलाह जो शुक्र आहे, इहा असांजी महिनत आहे, अलाह पाक जी बरकत आहे, अलाह पाक जो असां ते करम आहे। तव्हां बि ईअं महिनत कयो, असां सां जुड़िया रहियो। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। लाइक एंड शेयर कंदो त छा थींदो, असांजो माना सिंध जे आबादगारनि जो, पाकिस्तान जे आबादगारनि जो फ़ाइदो थींदो। तव्हां आबादगारनि जो चैनल आहे, तव्हां हिक ॿिए सां शेयरिंग कंदो त तव्हांजे कंहिं आबादगार खे असांजी पोस्ट मां फ़ाइदो मिलंदो। जेकॾहिं तव्हां नथा मतिलबु असांजे पेज खे फॉलो कयो या लाइक कयो त तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। असां तव्हां ते का बि पाबंदी या को बि असांजो ज़ोर तव्हां ते कोन रहंदो। तो तव्हां सभिनी वॾी महिरबानी, पंहिंजो घणो ख़्यालु रखो। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान पाइंदाबाद। थैंक यू सो मच।